असांजा मुसलमान हिकिड़ी वॾी अटकल कंदा था, वॾो पाण खे सियाणो समझंदा था। कहिड़ो? असांजा मुसलमान हिकिड़ी सियाणप हीअं कंदा त साईं असांखे न्याणियुनि बख़्शिश करे छॾियो आहे। जागो था? हाणे मुंहिंजो सॼो वाइदो कन ॾियण जो ऐं असां हिरियल वठण ऐं खाइण ते त वाइदो सम्झ में अचे की चकर त इहो बि आहे। अब पाण हिरियल वठण ते मिसकिन जो माल, अंधड़ जो माल, माज़ूरनि जो माल, मंडड़नि जो माल, टुंडड़नि जो माल, यतीमनि जो माल, भेनरुनि जो माल, भाइरनि जो माल, रहण सहण ते असां वारो वाइदो छड़ो ॾियो 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 भेण, इहो टकर सम्झ में अचे थो। इन करे पोइ असां वारो वाइदो थोरो हाव ते तौर कंदो आहे, पर भले तौर करे चवंदा त मन क हिकु हक़ अदा कयो, खटी वियासीं। असांजा मुसलमान छा चवंदा त असांखे न्याणियुनि बख़्शिश करे छॾी आहे। तव्हांजो कंडियारो आलमनि सगूरनि सां भरियो पियो आहे। असांजा उस्ताद मोहतरम शेखुल हदीस ओ हर साईं डॉक्टर मोहम्मद अदरी साहब दामत बरकातुल आलिया, ॿिया खोड़ बुज़ुर्ग आलम सगोरान, उन्हनि खां मां इहो मसइलो पुछा कयो त इहो बख़्शिश जो मामिलो तॾहिं थींदो आहे अवल तव्हां शरई हिसो कढी उहे पैसा न्याणियुनि जे हथ ते रखो, शरई फतवा कढाए पोइ तव्हांखे मोटाए ॾियनि त इहा थींदी बख़्शिश। ऐं इहा तव्हांखे बि पका त न्याणियुनि खे हथ में ॾींदासीं त इहे वापसि मिलंदा। ॻाल्हायो न हा वा चरे के भी 10 रुपया दे ॾिसो तूं वठी ॾेखार, जॾहिं लख वञे तुंहिंजा भेण ॾे पोइ तूं भेण को पोइ बख़्शिश कराए त ख़बर पए न। अधीअ खे ख़बर आहे त ॾींदो उहे कोन, वेठो दड़का मोकिलींदुसि, हिसो घुरई, हक़ घुरई, ॻाल्हाइणो ख़तमु, ईद बरात ख़तमु, अचणु वञणु ख़तमु, ख़तमु ख़तमु, रे ब्रेक त हणो छड़ो ख़तमु ख़तमु जो सबक़ यादि कयो थी, अचणु वञणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु दर सभु कुझु ख़तमु। पोइ मजबूर थी चवंदी थी वञ तूं ई खा पर अबे जो दर त बंदि न कर। पोइ खिली करे चवंदो आहे इहे थी रहम दिल भेनर छॾे ॾिनई न। शरीयत चवई थी तूं फतवा कढाए भेण खे हथ में हिसो ॾे, पोइ तोखे छॾे मोटाए ॾेई त पोइ तुंहिंजे लाइ जाइज़ आहे। इहे सभई तव्हां सियाणा हो, अहिड़ो कमु अॼु थींदो वापसि थींदो पैसो? पोइ असां वरी अॻु बि फतवा ॾिनी पई, ॾाई न आहे नानीअ जे मुंहं ते, भेण ॾिनो ई कोन, बख़्शिश करे छॾ। हल भला एॾे नथो हला दुरूद शरीफ़ पढ़ो।